कुंभ ख़िदमत कमेटी सिमन नाले जो कम ईमानदार ठेकेदार खां कराइण जो मुतालबो कयो आहे। सफदर अली शाह शरफुद्दीन तमरानी अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिमन नाले जो ठीको हिकु बासर खे ॾिनो वियो जेको करोड़ रुपया हड़प करे हलियो वियो आहे। हे जेको सिमन नालो ठारायो ठीको खयो वियो हुयो उहो किरप्ट हिकिड़ो ठेकेदार आहे। इहो कुंभ शहर खां जेको आहे जेको गंदे पाणीअ जो निकाल हुयो असल में इन जो जेको निकाल ख़ातिर हे सिमन नालो ठारायो वियो, पर उन में बेइंतिहा माना जेको आहे करप्शन थी आहे। हे तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो त हे जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन गंदे पाणी इन निकाल जे करे जेको आहे इन सिमन नाले जी वजह जे करे हे पाणी बीठो आहे। हिन पासे खां हे जेके ज़मीनूं आहिनि 1000 एकड़ जेको आहे ज़मीनूं आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन पंहिंजो जेको आहे सिमन नाले जी वजह खां जेको आहे उहे माना मुतासिर थियूं आहिनि ज़मीनूं। हुन चयो त सिमन नाले जो पाणी ॻोठनि में काहे पियो आहे जंहिं सबबु संदन ज़मीनूं कलर जे वर चढ़ी वियूं आहिनि। मेराणी ॻोठ खां जेको हे नालो लॻभॻि तामीर बि थियल आहे न जहिड़ो ईअं खणी चइजे त उन जी जेका पंपिंग स्टेशन रखियल आहे जागीर अली अकबर वटि उहा गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां वठी बंदि पई आहे, जंहिंजे करे तव्हां हिन नाले जे तामीर न थियण सबबि ऐं ग़लति प्लानिंग थियण सबबि कुंभ समेत पसे गिरदे जे केतिरनि ई यूनियन काउंसिलनि जे लॻभॻि 200 ॻोठनि जूं ज़मीनूं जेके आहिनि 1000 एकड़ ज़मीनूं उहे गैराबाद ऐं बंजर बणिजी वियूं आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त ईमानदार शख़्स खे ठीको ॾेई 1000 एकड़ ज़मीन बंजर बणिजण ऐं सिम खां बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।